याली मदद ये तमाम सिंधी पुष्पा ये असांजो दोस्त आहे फिर प्यारो शनील असां हींअर घरां निकितासीं त थोरो रोटण आयासीं वरी गर्मी लॻी पई आहे आयासीं हिते थादल पिणु जेकी थादल हिते बाईपास ते मशहूरु आहे थादल मशहूरु आहे हिते बाक़ाइदे तव्हां पंहिंजा अॻु में हीअ हथ सां घोटींदा पर हाणे ॾिसो मशीनूं निकिरी वियूं आहिनि जेके हिते हा असां हुननि खां पुछंदा हुआसीं त हिन में हींअर जेको तव्हां जूस ठाहींदा आहियो उन में छा छा विझंदा आहियो थोरी तफ़सील कंदासीं ऐं हिन खां पुछंदा हुआसीं हवा हिन खां पुछंदा हुआसीं त हिन में छा छा पवंदो आहे हिन में जीरा खसखस काली मिर्च 4 मगज़ सौंफ इलायची बादाम बसि हवा इहो माल मटी पवंदो आहे हिन में थादल में तॾहिं इहा बहितरीनु ठहंदी आहे हा तव्हांखे बि खपे त हिते असांजे ठाउजा बाईपास ते वॾे ज़ाइके वारी थादल आहे ऐं हिते मशहूरु थादल आहे ऐं सस्ती थादल आहे तव्हां अचो गर्मीअ में इहो पियो तव्हांखे सॼो ॾींहुं त छा पर तव्हांखे सॼो महीनो गर्मी न थींदी असां हिते डेली ईंदा आहियूं ऐं डेली पीअंदा आहियूं तव्हांखे हीउ वीडियो वणियो हूंदो त तव्हां असांखे सब्सक्राइब कंदो लाइक कंदो शेयर कंदो ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में पुष्पा झुकेगा नहीं साला।